अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ख़मीस जो ॾींहुं ऐं टाइम थियो आहे 11:15। कम वारी माई तक़रीबन 11:45 हली वई। उनखां पोइ मां कमु शुरू कयो आहे। कल्ह जेको कबट मां खानो कढियो हुअमि उनखे ठीकु कयुमि, अञा बि उहो माशाल्लाह काफ़ी सही थी वियो। ऐं सुबुह खां मां जेको आहे शयूं पई सेट कयां। कबट अञा सेट न थिया। अॼु जो मेन कमु इहो ई आहे त मां पंहिंजे कपिड़नि जो कबट सेट कंदमि ऐं ऊन्हारे सियारे जा कपिड़ा अलॻि करे रखंदमि। ऐं जॾहिं बि कबट सेट करण जे लाइ कमु शुरू कयो त यकीन कयो त उन खां कपिड़नि खां वधीक त पर्चियूं, कागज़, रसीदूं, बिल उहे कढी कढी पहिरियों पढ़णा पवंदा आहिनि। ऐं इलाही सारा त उन्हनि मां बेकार आहिनि जेके फाड़े फाड़े मां उछलिया आहिनि। सो तक़रीबन मूंसां त हर दफ़े ईअं थींदो आहे, तव्हांजी ख़बर न आहे तव्हां सां छा थींदो आहे। ऐं उनखां सवाइ इहो कमु करण खां पोइ अगरि मूं में अञा दम हूंदो कुझु त मां टीवी यूनिट में हिकिड़ो हेठां खानो आहे, हुन में कुझु थांव पिया आहिनि जेके ॾाढा हेठि मथे थी विया आहिनि। अंदरि खाने में डस्ट बि पइजी वई आहे। ऐं हिकु त अलाए छो मूंखे सम्झ में नथो अचे, बंदि खाननि में बंदि कबटनि में मिटी कीअं थी पइजी वञे। मां परेशान थियां ॾाढी, बल्कि सभिनि सां इहो ई हाल हूंदो। त ॿी ॻाल्हि इहा त थांव असां केॾा बि सेट करे रखूं न, जॾहिं असां कढंदा वेंदा आहियूं ऐं पोइ जॾहिं रखंदा आहियूं त वापसि उहा साॻी सेटिंग न बीहंदी आहे। इहो ई हाल कपिड़नि जो बि हूंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में हर क़िस्म जो कबट उनजी इहा हालति थींदी आहे। त उनखे सेट बि करिणो आहे, साफ़ बि करिणो आहे। उन थांवनि खे किन खे शायदि धोइणो पए, उघिणो पए, त उहो बि करिणो आहे मूंखे। ऐं कल्ह जेके मूं तव्हांखे चयो त जॾहिं मां पंहिंजे कबट जो खानो ख़ाली कयो त कुझु अहिड़ियूं शयूं निकितियूं जेके मूंखे इलाही ॾींहंनि खां यादि बि कोन हुयूं, उहे बि कढियूं अथमि, तव्हां सां उहे बि शेयर कंदमि। सो ॿिया बि घणा ई कम आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माई थांव धोई विया, इहे ड्राई थींदा त अंदरि कंदमि। खीर करण लाइ रखियो आहे, मंझंदि जी मानी ठहंदी, इहे सॼे ॾींहं जा कम इहे अलॻि आहिनि जेके थींदा रहंदा। कॾहिं त उहे मां तव्हां सां शेयर बि कंदी आहियां, कॾहिं न बि शेयर कंदी आहियां, छो त रुटीन वर्क आहे, आख़िर उन्हनि खे केतिरो शेयर कजे। ॿी ॻाल्हि इहा त राति जो गोश्त बोड़ पचायो त उहो बची पियो काफ़ी सारो, त घटि में घटि असांजो 3 ॼणनि जो मंझंदि जो थी वेंदो, मां, सुराणे, कम वारी माई जो। सो अलाह जे नाले सां त अल्हम्दुलिल्लाह सुबुह जी इब्तिदा थींदी आहे, ॾींहं जी इब्तिदा थींदी आहे। व्लॉग जी इब्तिदा हिन महिल थी रही आहे। सो अॻियां जेको जेको थींदो तव्हां सां शेयर थींदो ज़रूरु। कबट मुंहिंजो सेट थी वियो। ऐं मां जॾहिं ॻाल्हि कंदी आहियां सादगीअ जी त सिर्फ़ु ॻाल्हि न कंदी आहियां, मां उन ते अमल बि कंदी आहियां। हीअ तव्हां ॾिसो, हीअ टोटल कपिड़ा आहिनि कॉटन जा जेके मथे टंगियल आहिनि सियारे जा। ऐं उनखां पोइ तव्हांखे डिटेल में ॾेखारियां थी मां। हेठि बास्केट में मूं लॉन जा सभु वेढ़े रखिया। साइड में जेको रए में वेढ़ियल कपिड़ा पिया आहिनि उहे कुझु स्वेटर्स आहिनि, शॉल आहे, जिन जी अञा ज़रूरत न आहे कढण जी। ठीकु आहे। हिकिड़ी नई चप्पल बॉक्स में बंदि पई आहे। हिकिड़ी हीअ रेगुलर चप्पल जेका मां ॿाहिरि वञा, भाॼी वाॼी वठणु या बाज़ारि वञा त पाए वेंदी आहियां। ठीकु आहे। ऐं हीअ खानो मुंहिंजो सही थी वियो। हिन में नंढा नंढा सॼा क्लचिस ऐं नंढा नंढा सभु कपिड़ा, ज़रूरत जूं शयूं। ठीकु आहे। उनखां सवाइ हीअ बॉक्सिस जेके आहिनि इहे मूंखे गिफ्ट मिलियल आहिनि। ठीकु आहे। हीअ फोल्डिंग बॉक्सिस आहिनि, इनखे खोले फोल्ड कबो त ई फोल्ड थी वेंदा। त मां तव्हांखे इलाही सारा बॉक्सिस ठाहिणु सेखारे चुकी आहियां। ज़रूरी न आहे त हर को अहिड़ा ई वठे या अहिड़ा हुजनि बि। पाण जेके हिन पाठे जा जेके दॿा आहिनि उन्हनि खे डेकोरेट करे असां ईअं ठाहे था सघूं पंहिंजी सहूलियत सां। उन्हनि खे नंढो वॾो जीअं हीअ साइज़ आहे त हीअ कंहिं बि जूते जे दॿे मां ठही वेंदो आराम सां। हिन में मुंहिंजूं नंढियूं नंढियूं शयूं ऐं हीअ पुराणो पर्स मुंहिंजो जंहिंमें मां रोज़मर्रा ख़र्च जा पैसा रखंदी आहियां। हिकिड़ो हीअ वॾो, हिन में खोड़ सारियूं शयूं आहिनि। हीअ आहिनि मुंहिंजूं भर्त जूं पटियूं जेके मां एग्ज़िबिशन मां वरितियूं आहिनि, हणंदमि कॾहिं न कॾहिं। हीअ तव्हांजे साम्हूं ठाहियो, इहो पियो आहे हादिया जे इंतज़ार में। पोयां पिया आहिनि उहे कपिड़ा जेके मां रोज़ु पाईंदी आहियां। हिते मथे हीअ चादर हिकिड़ी मुंहिंजी टंगियल आहे जेका हाणे ई वरिती मां बस में सफ़र करण लाइ। हीअ हिकिड़ो मुंहिंजो सिकी लधो पर्स आहे, वॾो हैंडबैग। ऐं मूंखे हाणे हिन जी ज़रूरत हूंदी कोन्हे। ऐं स्कूल वेंदी हुअमि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे रेगुलर यूज़ थींदो, हाणे नथो थिए, इन करे मां ॿिया वठां बि नथी। हीअ आहिनि मुंहिंजा टोटल कपिड़ा सियारे जा, जंहिंमां हीअ हिकु ॿ सूट तव्हां ॾिसी बि चुका आहियो। ठीकु आहे। रेशमी कपिड़ा मां न पाईंदी आहियां। हीअ मां हिकिड़ो ठाहियो तारीख़ जी शादीअ में। असां सभिनी माउनि धीअनि नुंहंनि हिकु जहिड़ा पातासीं, छो त असांजी थीम हुई वाइट ऐं गोल्डन। कुंवार जो बि असां कुझु अहिड़े ई टाइप जो ठाहियो, पर मुंहिंजो कपिड़ो ॿियो हो ज़ाहिर आहे। त हीअ कपिड़ा आहिनि जेके मां किथे शादी में बि वेंदमि त पाए वेंदमि। अच्छा, हीअ मां हिकु ई दफ़ो पातो आहे, मूंखे पसंदि कोन्हनि रेशमी कपिड़ा पाइणु, पर थी सघंदो हिकु दफ़ो पायां, न त कंहिंजी ज़रूरतमंद ई कंहिंजी शादीअ में ॾेई छॾींदमि। सो इहे कपिड़ा आहिनि कुल। ऐं हिन बॉक्स में आहिनि मुंहिंजा अनस्टिच जेके ऊन्हारे जा सियारे जा सिर्फ़ु इंतज़ार में पिया आहिनि सभु कपिड़ा। ठीकु आहे न। सो इहो आहे मुंहिंजो फुल कबट। हीअ टोटल सियारे जा कपिड़ा हिकिड़ा ई ॿिया पोयां तव्हांखे नज़र ईंदा। ऐं हेठि रए में वेढ़ियल कुझु स्वेटर ऐं हिकिड़ी शॉल।
छो त शॉल पाइणु मूंखे ख़ासि पसंदि कोन्हे, उहो कम में तंग कंदी आहे। हेठि बास्केट में मूं इहे वेढ़े ऐं हिन में रखिया आहिनि। बास्केट में रखण जो इहो फ़ाइदो आहे, हिन में लॉन जा कपिड़ा आहिनि त इहो फ़ाइदो आहे जो हिकिड़े हंधि आराम सां रहनि था, यानी किरनि नथा, फैलिजनि नथा, फिक्स था रहनि। ठीकु आहे। ऐं कुझु ॿिया जूता बि आहिनि जेके मां कोई शादियुनि में पाइण जो, सियारे जो हिकिड़ो बूट आहे त उहे हिन पासे हिन हेठे वारे खाने में रखियल आहिनि। टोटल मुंहिंजा कपिड़ा इहे आहिनि। ऐं हितां अनस्टिच कपिड़नि मां जेको आहे 2 सूट कढी चुकी आहियां, उहे मां श्रिंक बि कया आहिनि, तव्हां सां शेयर बि कया, उहे अञा सिबिया कोन्ह अथमि। ऐं सची ॻाल्हि आहे दिलि बि कोन्ह थी चए, मूंखे ज़रूरत ई कान्हे। ऐं जेको थोरो घणो ॿाहिरि वञिणो हूंदो उहो बि असां कोविड जे करे बंदि थी वियो, त असां हाणे वञूं कोन्ह था। हिन पर्स खे मूं हिकिड़े नंढे टॉल सां ढके छॾियो आहे त जीअं हीअ मेरो न थिए। ऐं हीअ नंढा नंढा हैंगर्स आहिनि, जॾहिं महाराज जी हादीअ जा कपिड़ा सिबंदी आहियां त उहे बि मां सिबी पंहिंजे कबट में टंगींदी आहियां। सो बसि हिते आहे मुंहिंजे कपिड़नि जो सिलसिलो ख़तमु। त हमेशह मूंखे हिकिड़ी लिमिट में पंहिंजा कपिड़ा वणंदा आहिनि त हुजनि। ख़ासि करे जॾहिं खां मां नौकिरी छॾे ॾिनी आहे तॾहिं खां त मां बिल्कुलु बि मुख़्तसिर करे छॾियो आहे। अञा मूंखे ज़्यान लॻंदो आहे एॾा सारा कपिड़ा ठाहिणु। हा, या त रोज़ु रोज़ु ठाहियो था त पोइ रोज़ु रोज़ु कपिड़ा ॾियो बि, कढी बि छॾिजनि, ॿियनि जी हेल्प बि कजे। सो हिते किसो थी वियो ख़तमु। हाणे मां थोरी देरि साहु पटींदमि, उनखां पोइ सोचां थी त थांवनि वारो खानो साफ़ु करे छॾियां। तक़रीबन 1 थियण वारो आहे। हीउ खानो मां साफ़ु करे वरितो आहे ऐं हिन में नई अख़बार बि विछाई अथमि। ऐं मां थोरा तव्हां सां थांव शेयर कयां, ॾिसो हिन मां छा छा निकितो आहे। हीउ हिकिड़ो प्लेटनि जो सेट आहे, 18 प्लेटूं आहिनि। ऐं मां जॾहिं हैदराबाद में स्कूल छॾियां पई त टीचर्स जे हिकिड़े ग्रुप पाण में कंट्रीब्यूट करे मूंखे इहो गिफ्ट ॾिनो, हिन करे हीअ प्लेट्स मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। हीअ बि हिकिड़ो सेट आहे मुंहिंजो, ॾाढो पुराणो आहे। ऐं हिन में केन जूं बास्केट्स हुयूं जेके टाइम सां गॾु गॾु भुरी वियूं, ॻरी वियूं, इलाही हैवी आहे। त उहे बास्केट्स त मां उछलाए छॾियूं ऐं हीअ मूं वटि अञा ताईं माशाल्लाह आहे ऐं हमेशह रहंदो। हीअ मुंहिंजी फेवरेट हिकिड़ी डिश आहे। हीअ त तव्हां अक्सर ॾिठा हूंदा, मां कुकिंग में यूज़ कंदी आहियां मसाला वग़ैरह रखण जे लाइ। सुगंध मूंखे गिफ्ट कया हुआ इहे, इन ई इरादे सां त तव्हां जे कुकिंग कयो था त तव्हां वटि इहे नंढियूं नंढियूं हुजनि। ऐं हीअ प्यालनि जो सेट तारिक मूंखे गिफ्ट कयो हुयो, मां इलाही दफ़ा शेयर कयो आहे। हीअ मुंहिंजो मोस्ट फेवरेट प्यालो मुंहिंजी मासी मूंखे गिफ्ट कयो, मुंहिंजी ख़ाला वॾी। ऐं हीअ नंढियूं नंढियूं सुहिणी सुहिणी शयूं, हमेशह जुनून खावनि वठण जो। हेठि हिकिड़ी स्वीट वारी जेका डिश आहे उहा त रिसेंटली आहे वरिती हुई तव्हां संडे बाज़ार मां या ताईं वीकली बाज़ार मां, या तव्हां ॾिठी आहे। हीअ बकेट आहे, गिलासनि जो सेट आहे पूरो, त गिलासनि वारे खाने में जाइ न आहे त इहा बि हिते पई हूंदी आहे। हीअ 3 डिशिस आहिनि, जंहिंमां हीअ 2 मथियूं त असांखे गिफ्ट में मिलियल आहिनि ऐं हेठि हिकिड़ी डिश आहे उहा सुराइण वरिती। बसि ईअं ई ज़िंदगी गुज़रे थी, अलाए छा छा वठंदा था रहूं, अलाए कहिड़ो सामान जमा था कयूं असां। जितां बि का नंढी शइ सुहिणी मिलंदी आहे मां वठंदी आहियां। हीअ बास्केट सां गॾु हिननि डिशिस जो सेट आहे। हीअ मुंहिंजो हस्बैंड वठी आयो हो क्वेटा मां, तॾहिं हिननि जो नओं नओं फैशन निकितो हो त मां एॾी ख़ुशि थी हुयमि, एॾी एक्साइटेड थी वई हुयमि जंहिंजी हदि न आहे। त यानी हीअ सम्झो 15 साल खां बि मथे थी विया आहिनि हिननि खे। हिन जो केन अञा ख़राबु न थियो आहे। ऐं ईअं ज़ाहिर ॻाल्हि आहे थोरो घणो त पुराणो थियो ई आहे, पर पोइ बि मां फ़िलहालु रखी वेठी आहियां। सो हाणे इहे सॼा मां कंदमि सेट। ऐं बुख ॾाढी लॻी आहे, मानी पचाईंदमि, बोर्ड पियो आहे, अटो ॻोहे वई सुबुह जो सुराइण। ऐं उनजो स्कूल माशाल्लाह अञा ताईं खुलियल आहे 10 बजे खां 1:30 बजे ताईं। सो उहा वेंदी आहे त हाणे मां हीअ सॼा थांव पहिरीं बंदि कंदमि, उनखां पोइ मां पचाईंदमि मानी ऐं निमाज़ पढ़बी, पोइ वरी तव्हां सां मिलूं था। 5:15 थिया आहिनि, 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती, चांहि ठाही, चांहि पी वरिती। अॼु ॿिली ॾाढियूं नंढड़ी रड़ियूं पई करे, उन्हनि खे माउ छॾे वई आहे त उहो अकेलियूं हाणे हिते हुते भटकनि थियूं, त मां हुनजे लाइ पाणी ऐं हिन में ॾिसो किवलियूं पइजी वियूं, खीर ऐं ब्रेड मां विझी रखियमि। बहरहाल हाणे मां छा थी करे सघां, हिननि किवलियुनि जो नसीबु हुयो, ॿिली त आई कोन्हे अञा। सो प्लांट्स खे पाणी ॾेई छॾियो आहे। अॼुकल्ह मां सभिनी प्लांट्स खे रोज़ु पाणी नथी ॾियां, कुझु जेके नाज़ुक आहिनि, जिन जी मिटी जल्दी ड्राई थी वञे, जिनजे मुरझाइण जड़नि जो मूंखे वधीक ख़तरो आहे, सिर्फ़ु मां उन्हनि खे थी रोज़ानो पाणी ॾियां। सो हलूं था अंदरि ऐं मां तव्हां सां उहो शेयर कयां कुझु स्पेशल जेको मां कल्ह खां डिस्कवर करे रखियो आहे ऐं मां इंतज़ार में आहियां त उहो तव्हांखे ज़रूरु ॾेखारियां। ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे इलाही पसंदि ईंदो। सुराण सो ही आहे उहो सरप्राइज़ जेको मां
पंहिंजो कल्ह कबट जो खानो साफ़ु कयो त हीउ मूंखे मिलियो। ही आहिनि ग्लास जैकेट्स जेके तक़रीबन कोई मां सम्झां थी 20 साल 20 खां 25 मूंखे यादि नथो अचे प्रॉपर 20 खां 25 साल पहिरियों ठाहिया मां आर सां ठाहिया ऐं बुक मां ॾिसी ठाहिया। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं था लॻनि ऐं मूंखे इहा पक आहे त हीअ शइ तव्हां कॾहिं बि न ॾिठी आहे पहिरियों, छो त मां बि न ॾिठी आहे, किथे बि न ॾिठी आहे, कॾहिं न ॾिठी आहे, सिर्फ़ु मां पंहिंजे हिन किताब में ॾिठी। ऐं उहो किताब मां वरितो 1979 में 1979 में 78 में या 79 में मुंहिंजो ख्यालु आहे। उहो किताबु आहे ही। उन ज़माने में मां हिते कराची में जॉब कंदी हुअमि गवर्नमेंट स्कूल में। मुंहिंजी सैलरी हुई 500 रुपया, त ही 50 रुपए जो मां किताबु वरितो हो उन ज़माने में। तव्हां अंदाज़ो कयो त ऐं ही ऑनडोरी जा बुक्स, ही ऑनडोरी कंपनी आहे, हिनखे मां ही बाइंड करायो पोइ तंहिंजे करे नालो थोरो हिनजो लिखी वियो आहे। ठीकु आहे, इहे इलाही महांगा हूंदा आहिनि, इहे अञा ताईं महांगा आहिनि। ऐं इन मां इलाही सारियूं शयूं ठाहियूं आहिनि, हिते मां निशानी विझी रखी आहे। ही मूंखे एॾा वणिया ही कोस्टर्स। ही हिननि त रंगीन धागे मां ठाहिया आहिनि। उन वक़्तु मूंखे रंगीन धागो अवेलेबल न हुयो, त जेको बि हुयो मां उन मां ठाहिणु शुरू थी वियमि। त ही मूं वाइट मां ठाहिया ऐं ही काफ़ी यूज़ थियल आहिनि शुरू में कंहिं दावत में महिमाननि जे लाइ। ऐं ही इन्हनि गिलासनि जा कोन्हनि, ठीकु आहे, ही हिननि में थोरा लूज़ आहिनि, हे ॾिसो, न त ही जंहिं ग्लास जे सेट लाइ ठहियल आहिनि उहो उन्हनि ते फिक्स हूंदा हुआ। ऐं मां हिननि खे सिर्फ़ु इन करे हिननि में विझी रखियो आहे त जीअं तव्हांखे ॾेखारे सघां त हिननि जो लुक कीअं ईंदो, छो त न त हूअं त ईअं चुरमुर थियल पिया हुया। त अॼु मां हिननि खे वॉश करे ऐं हिननि ते चाढ़े रखियो। सो ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻो, आइडिया कीअं आहे। मूं चयो त मूं किथे बि न ॾिठा आहिनि कॾहिं बि, इहे वाहिद मां पंहिंजे हिन किताब में ॾिठा आहिनि ऐं जितां ॾिसी मां इहे ठाहिया। सो हिननि जो एग्ज़ैक्ट टाइम बि मूंखे यादि न आहे। किताब त 1997 में वरितो हो, न 79 में 79, ठीकु आहे, ऐं ठाहिया कॾहिं आहिनि इहो मूंखे यादि न आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि त हीअ हिन जो डायग्राम आहे, इन तां मां ॾिसी ठाहे सघंदी आहियां। हीअ जेके बि तव्हां ॿिया डिज़ाइन बि ॾिसो था हितां ॾिसी मां ठाहे वेंदमि। बाक़ी हीअ लिखियलु आहे रो नंबर 1st 2nd 3rd जेके बि लाइन सां मूंखां इहो ॾिठो ऐं पढ़ियो न थींदो आहे, इन करे मां सिर्फ़ु हिन जो पैटर्न ॾिसंदी आहियां ऐं ठाहींदी आहियां। ऐं हिन मां ॿियूं बि नंढियूं नंढियूं काफ़ी शयूं ठाहियूं आहिनि। ही कोस्टर्स ठाहिया अथमि, ही आहिनि मां वटि, कंहिं महिल कढियमि त तव्हां सां शेयर कंदमि। बाक़ी हाणे चादरूं ठाहिण जे मां हक़ में बि न हूंदी आहियां, न मां ठाहिणु चाहींदी आहियां, न मूंखे शौक़ु आहे। सो हिन में नंढियूं नंढियूं जाम शयूं आहिनि ॿियूं बि। शुरू में त सभु वॾियूं शयूं आहिनि, पर कुझु कोस्टर्स हा ही जेके ही मूं वटि आहिनि। जेतिरा उन वक़्तु मूं वटि कलर्स हुया उन्हनि सां मां ठाहिया हुया। हिकु ॿी बि शइ मां हिन बुक मां ठाही आहे। हीअ मुंहिंजो पहिरियों किताबु आहे। मूंखे क्राफ्ट जा बुक्स वठण जो एतिरो शौक़ु आहे हद खां वधीक, जो मां कपिड़ा न वठणु चाहियां, कपिड़नि जा पैसा बि मां किताबनि ते ख़र्चु करे अची वेंदी हुअसि। त हीअ आर जो मुंहिंजो पहिरियों किताबु आहे। ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं लॻो। ऐं मां ॾाढी एक्साइटेड हुयमि तव्हां सां हीअ शेयर करण जे लाइ। हीअ हिकिड़ी बहितरीनु ऐं हिकिड़ो ज़बरदस्त आइडिया आहे, बिल्कुलु नओं आहे। तव्हां चाहियो त ट्राए करे सघो था। सेखारणु मुंहिंजे लाइ मुश्किल आहे, छो त हिन महिल मां धागे जी आर जो कमु नथी करे सघां। ऐं ॿी ॻाल्हि त हे इलाही देरि में हिकिड़ो ठहंदो त हिन जी वीडियो नथी ठाहे सघिजे, मुंहिंजे लाइ यानी मुश्किल आहे। मूं त हाणे घणो कुझु पियो आहे यूट्यूब ते। सो तव्हांजी राय जो मूंखे इंतज़ारु रहंदो। ज़रूरु ॿुधाइजो त हीअ तव्हांखे कीअं लॻो आहे। राति जे लाइ हिते चिकन कढी रखियो आहे। ऐं हूअं त तव्हां सां ॿियो बि घणो कुझु शेयर करिणो हो। प्याली ऐं छाणी मां पंहिंजी धोई रखी आहे। ऐं पर इहो आहे जो सभिनी जा मूंखे बुक्स न मिलिया आहिनि। उहे कुझु शयूं हिन जेतिरियूं हो न आहिनि ख़ासि, जेको हीअ अॼु मां तव्हां सां शेयर कयो आहे। इहो तमामु ख़ासि हुयो जेको मां तव्हां सां शेयर कयो आहे। सो ॾिसां थी जेकॾहिं उहो बुक ॻोल्हियां ॿियो मिली वियो त उहो बि तव्हां सां शेयर कंदमि। कुझु नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके हमेशह मूंखे ठाहिणु वणंदो रहियो आहे। ऐं उहो इनशाला जेकॾहिं बुक मिलियो त सुभाणे वारे व्लॉग में शेयर कंदमि। सुभाणे फ्राइडे आहे, इनशाला अलाह चाहियो अगरि त लाइव सेशन ज़रूरु थींदो, ॿी का रुकावट न हुजे। बाक़ी मां इहो डिसाइड कयो आहे त फ्राइडे जो आईंदा मां व्लॉग न ठाहींदमि, ठीकु आहे। फ्राइडे जी सम्झो व्लॉग जी मोकल आहे, बाक़ी जेको लाइव कचहरी थींदी उहा ज़रूरु थींदी। ऐं जेकॾहिं फ्राइडे ते अहिड़ो कुझु थियो ख़ासि रिकॉर्ड करण जहिड़ो त मां रिकॉर्ड करे छॾींदमि ऐं उनखे मां सैटरडे वारी व्लॉग में ऐड कंदसि, ठीकु आहे। सो सुभाणे जो व्लॉग मां नथी ठाहियां, छो त लास्ट फ्राइडे जॾहिं मूं व्लॉग न ठाहियो त मां पाण खे ॾाढो रिलैक्स फील कयो।
पोइ मां कलाकु जेको कचहरीअ जो त हलंदो असांजो लाइव सेशन वारो उहो इनशाला हूंदो, पर जेकॾहिं कुझु मां ॾिठुमि त कुझु ख़ासि आहे व्लॉग ठाहिणु घुरिजे त उहो ठही बि सघे थो, पर घणो करे मां इहो सोचे छॾियो आहे त फ्राइडे जो आईंदा व्लॉग मां न ठाहींदमि, सवाइ हिन जे जो कुझु स्पेशल थी वञे त उहो मां तव्हां सां शेयर कयां। सो अॼु जे ॾींहं में इंतिहाई थकाईंदड़ कमु हो पंहिंजो कपिड़नि जो कबट साफ़ु करणु, ऐं उनखां पोइ थांवनि जो खानो, उन बि मूंखे काफ़ी थकायो, ऐं बाक़ी त कम सॼो ॾींहुं थींदा रहंदा आहिनि, नंढा नंढा इलाही कम हूंदा आहिनि जेके मां तव्हां सां शेयर बि न कंदी आहियां। ऐं उनखां सवाइ हॉबीज़ जेके आहिनि न उहे ॾाढी ज़रूरी आहिनि, ऐं मां सोचां थी सुभाणे फ्राइडे वारे लाइव सेशन जो जेको आहे टॉपिक हुजे हॉबीज़, मशग़ला, तव्हांजी विंदुर, तव्हांजी मसरूफ़ियतूं कहिड़ियूं आहिनि, त इन ते इनशाला ॻाल्हाईंदासीं असां। इहो पहिरियों खां ॿुधाए थी छॾियां, पोइ दिलि जूं ॻाल्हियूं कंदासीं वेही। ऐं मुंहिंजे ख़्याल में त अॼु जे व्लॉग खे मां हिन व्लॉग खे हिते ई ख़तमु थी कयां। जेको कुझु हुयो तव्हां सां शेयर कयुमि, जेको शेयर करणु जहिड़ो हुयो उहो शेयर कयुमि, ऐं उनखां अलावा सभु इहो पसंदि कयो था मुंहिंजा डेली लाइफ। हालांकि हिकिड़े घर में वेठी आहियां मां, हिकिड़ी आम ज़िंदगी गुज़ारियां थी, घर जा कमकार कयां थी, पंहिंजी जेका मशग़ला आहिनि उन्हनि खे टाइम थी ॾियां, पंहिंजे घर जूं कुंडूं साफ़ु थी कंदी रहां, पोइ बि इहो सभिनीनि खे वणे थो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। तव्हां मूंखे एप्रिशिएट कयो था त हर रोज़ु कमेंट्स पढ़ी वरी नए ॾींहं जे लाइ नओं व्लॉग ठाहिण ते मुंहिंजी दिलि चाहींदी आहे, वरी मां नई सही जेको हूंदी आहे तयारी कंदी आहियां त अॼु जी वीडियो ठाहियां थी इनशाला। ऐं पोइ मां सोचे बि रखंदी आहियां त कहिड़ा कहिड़ा कम आहिनि जेके मां शो करे सघां थी या जेके ईज़ीली मां रिकॉर्ड करे सघां थी, ठीकु आहे न। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु मोकिलायूं था हिन व्लॉग मां, इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे लाइव सेशन में मिलंदासीं, ऐं परीहं सैटरडे ते वरी नए व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं मूंखे इजाज़त ॾियो। अलाह तव्हांजो निगहबान आहे, मुंहिंजे तरफ़ां ॾाढी सारी दुआऊं, प्यार। अल्लाह भाई।